अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कांध तुझे पांधरीअ सीअ मरां सबरात, कामिल कपा हुन में न झप अचे झात, अचीअ जे प्रभात त आऊं सीअ न सारियां। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जे कुंड कुड़िछ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो, उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। अहसासनि जे उजरे जहान मां सोचनि जी सुराण खणी प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। 9 जनवरी छंछर जे ॾींहुं अॼोको प्रोग्राम ऐं अॼोके प्रोग्राम में अव्हां लाइ इहा ई दुआ, जिते हुजो शाल सुख ऐं सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुख अव्हां ॾे न अचनि। पाण ॼाणूं था हिन समाज में मिसकिन माण्हू जो मारजण खां अहमियत नथो रखे। पाण ॼाणूं था जॾहिं बि हिकु ग़रीब जो लाश खॼे थो त संस पुठियां केतिरा ई ख़ानदान जा भाती बुख बेरोज़गारी जे फर चढ़ियो वञनि। इहो सिर्फ़ु इन्ही जे करे जो अकेलो फ़र्द कमाए थो ऐं केतिरा ई खाइनि था। दोस्तो, वॾे में वॾो अलमियो इहो आहे जो असांजा हुक्मरान बेहस बणिजी विया आहिनि। उहे अहसासनि जो उजरो जहान नथा ॼाणनि। उन्हनि लाइ सियासत ऐं पंहिंजो पेट उत्तम आहे। उन्हनि लाइ मिसकिन माण्हुनि जी वाहर उत्तम कोन्हे। उन्हनि लाइ कंहिंजे मारण जी का बि हैसियत नाहे हूंदी। हिकु भेरो ॿीहर हज़ारा बिरादरी जे माण्हुनि खे बेगुनाह शहीद कयो वियो आहे त उते हज़ारा बिरादरी सॼे मुल्क में सरापा एहतजाज बणिजी वई आहे। सियासी समाजी धुरियूं तोड़े शिया बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हू सरापा एहतजाज बणियल आहिनि। केतिरा ई सियासी अॻवान हमदर्दी काण तोड़िजो पहुता, पर न पहुतो त वज़ीर आज़म न पहुतो। मिसकिन माण्हू जे तॾे ते पहुतल वफ़ाक़ी वज़ीरनि बि चई ॾिनो, जेकॾहिं वज़ीर आज़म अव्हां ताईं अचे त अव्हां उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो। इहो केॾो वॾो अलमियो आहे जो मुल्क जो वाली मिसकिन माण्हू जे तॾे ते लड़ी बि नथो वञे ऐं हू ॾिसे थो त असांखे सियासी तौरु कहिड़ो फ़ाइदो थींदो। बुख बेरोज़गारी जी कहाणी पंहिंजी जाइ ते, पर मिसकिन माण्हू जे फटण ते जॾहिं लूणु बुरके थो तॾहिं संद संद सूर थी थो वञे ऐं दुनिया दर्द बणिजी थी पवे। उन हाल में हिकु ग़रीब माण्हू सोचे थो त भला मुंहिंजा हाल केरु पुछंदो ऐं मुंहिंजा ॻोढ़ा केरु उखंदो। हिन दुनिया में हिकिड़ो तड़पा पियो तन्हा, मुंहिंजा बि मिट हुजनि हा त का पोइवारी बि कनि हा। दिला प्यार जन हा उहे मुस्तफ़ा महबूब किथे। तूं जिया पो मुंहिंजे जीअ जो तूं ही जोहार, जिया पो मुंहिंजे जीअ जो तूं ही जोहार। तूं आहीं सुपिरी संदोसा सिंगार, आहे आजिज़ जो इक़रार त मुंहुं न मटबो तोखां पिरी। हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु आ मुंहिंजो हिते। हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो, केरु आ मुंहिंजो हिते। लुड़क मुंहिंजा केरु लुखंदो, केरु आ मुंहिंजो हिते, केरु आ मुंहिंजो हिते हिते। हाल मुंहिंजा हाल
पंहिंजा बि पहचान छा ॿियो धारियल बि धिकियो पंहिंजा बि पहचान छा ॿियो धारियल बि धिकियो हाल महरम का बिना है वक़्तु क्या पियो ॾिठो मूंखे पंहिंजो केरु चवंदो केरु आ मुंहिंजो हिते मूंखे पंहिंजो मूंखे पंहिंजो केरु चवंदो केरु आ मुंहिंजो हिते दुड़क मुंहिंजा केरु रुकंदो केरु आ मुंहिंजो हिते केरु आ मुंहिंजो हिते हाल मुंहिंजा हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो केरु आ मुंहिंजो हिते दुड़क मुंहिंजा केरु रुकंदो केरु आ मुंहिंजो हिते केरु आ मुंहिंजो हिते मां अकेलो हिन दुनिया में ऐं दुनिया मूले अकेली मां दुनिया में अकेलो ऐं दुनिया मूले अकेली हाल महरम का बिना है ऐं न कोई बाह बेली पोइ मुंहिंजो केरु पुछंदो केरु आ मुंहिंजो हिते पोइ मुंहिंजो केरु पुछंदो केरु आ मुंहिंजो हिते दुड़क मुंहिंजा केरु रुकंदो केरु आ मुंहिंजो हिते केरु आ मुंहिंजो हिते हिते हाल महरम ओ बिना रे केरु आ मुंहिंजो हिते दुड़क मुंहिंजा केरु रुकंदो केरु आ मुंहिंजो हिते केरु आ मुंहिंजो हिते दिल मुंहिंजी दर्दन दिल मुंहिंजी दर्दन शीशे जियां फुर्ज़ा कई अंदर मच मिजाज जा भेनर था भड़कल ॿाहिरि दरदारी करे पर जे पाण ॿुधल समय सूरत जल जी चिकल फट फिराक जा मुस्तफा माजे मरा केरु ॾींदो है कफन ज़ाहिरीअ जे लाश खे केरु कंदो है दफ़न मुंहिंजे मुंहुं केरु रुअंदो केरु आ मुंहिंजो हिते मुंहिंजे मुंहुं केरु रुअंदो केरु आ मुंहिंजो हिते दुड़क मुंहिंजा केरु रुकंदो केरु आ मुंहिंजो हिते केरु आ मुंहिंजो हिते हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो हाल मुंहिंजा केरु ॿुधंदो केरु आ मुंहिंजो हिते दुड़क मुंहिंजा केरु रुकंदो केरु आ मुंहिंजो हिते केरु आ मुंहिंजो हिते मुस्तफ़ा डायरी जी शाइरी सां ही ख़ूबसूरत आवाज़ हो अनवर हुसैन विस्तड़े जो। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। जेकॾहिं अव्हीं असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था हींअर यूट्यूब ते सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं ॿुधंदा रहियो ख़ूबसूरत गीत ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम। अलमिन सां हूं त तारीख़ भरी पई आहे पर हिकु बहितरीनु फ़ैसिलो बि आयो आहे। नगर पार्कर में कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ दाख़िल पटिशन ते हाई कोर्ट हैदराबाद
सुनवाई कंदे कारूंझर जबल ते तहक़ीक़ करण जो हुकुम ॾींदे कारूंझर खे आलमी विरसो करार ॾेई छॾियो आहे। अदालत कमेटी पिणु जोड़े छॾी आहे जेका 4 हफ़्तनि में रिपोर्ट पेश कंदी। कारूंझर जबल खे कोरे गैर क़ानूनी तौरु पत्थर कटे चोरी करे खणण ख़िलाफ़ एडवोकेट फ़क़ीर मुनवर सागर, तीरथ जहांगी ऐं अल्लाह रखियो खोसो एडवोकेट ग़ुलाम मुस्तफ़ा हिंगोर जो मार्फत सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में आइनी पटिशन दाख़िल कराए, जंहिंमें हुननि मौक़िफ़ इख़्तियार कयो त कारूंझर जबल जी कटाई बंदि कराए कारूंझर खे सक़ाफ़ती विरसो, कारूंझर जबल खे टूरिज़म पॉइंट ठाहिण ऐं कारूंझर जबल खे वर्ल्ड हेरिटेज पॉइंट डिक्लेयर करार ॾियणु शामिल कयो वञे। उन ॾिस में सिंध हाई कोर्ट में जस्टिस सलाहुद्दीन पहवर ऐं जस्टिस अमजद अली सेतो शुनवाई कई। शुनवाई दौरान अदालत दलील ॿुधण बैदि चयो त कारूंझर जबल ते अञा ताईं तहक़ीक़ छो न कई वई आहे। अदालत हुकुम ॾिनो त चीफ सेक्रेटरी सिंध तहक़ीक़ लाइ कमेटी जोड़े यूनेस्को ऐं सियाहत खाते सूधो ॿियनि शोबनि जे माहिरनि खे शामिल कयो वञे। कारूंझर जबल खे आलमी विरसो करार ॾींदे कमेटी खे हुकुम ॾिनो त 4 हफ़्तनि में रिपोर्ट पेश कई वञे, जंहिं बाद अदालत ॿुधणी मुलतवी करे छॾी। राति जी सांत में ॾिया अॼु बि जगमगाइनि था, मञूं था चंड झीणो झको थिए, कॾहिं कॾहिं आसमान मां आलूप बि थी वेंदो आहे। पर इहा हक़ीक़त आहे जेके पंध जदोजहद जी मैदान में निकिरंदा आहिनि उहे कॾहिं बि थकी थरथेल न आहिनि थींदा। खंभे गुम कयलनि जी बाज़ियाबी लाइ सरापा एहतिजाज बणिजी वियल अॻवान जी जदोजहद अञा माठी न थी आहे। उन्हनि हक़नि जे हासिलात वारी जदोजहद खां अञा हथ न आहे खयो। हुननि जा हौसला अॼु बि हिमालय खां बि वधीक बुलंद आहिनि। खंभे गुम कयलनि जी बाज़ियाबी ऐं ओॿावड़ो में पेश आयल वाक़े तोड़े अॻवाननि मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ सिंध सभा पारां खंभे गुम कयल माण्हुनि जे वारसनि समेत सख़्तु सियारे में ॾींहुं राति हैदराबाद प्रेस क्लब जे फुटपाथ ते मरण घड़ी वारी बुख हड़ताल जारी आहे। सख़्तु सीअ में बि हुननि जा हौसला बुलंद आहिनि। बुख हड़ताल जी अॻवानी नज़ीर खोखर, हुसैन ॾाहिरी, आकिब चांडियो जी अमड़, मुख़्तियार बेगम, सिंधु अमान चांडियो, शाज़िया चांडियो, अयूब कांदड़े जी न्याणी मारवी कांदड़ो, शबीरा आराई ऐं ॿिया करे रहिया आहिनि। हू चवनि था रात जी ऊंदाही में सिंध सभा जे पुरमन काफ़िले मथां उॿावड़ो पुलिस तशदुद करे केतिरनि ई कारकुननि खे खंभे गुम करे छॾियो, जेको वॾो ज़ुल्म आहे। हुननि चयो त सिंध जे न्याणियुनि खे गिरफ़्तार करे जेलनि में विझी संदन तज़लील कई वई, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कजे थी, जॾहिं त क़ौमी कारकुन इनाम अब्बासी, शुएब चांडियो, शबीर लिगारी, नूर बागड़ी, अलड़नो राहिमो खे जुड़तो केस में गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, इंसानी हक़नि जे तंज़ीमनि समेत आलिया इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस विठी गिरफ़्तार कारकुननि मथां दाख़िल केस ख़तमु करे उन्हनि खे आज़ादु कयो वञे, जॾहिं त खंभे गुम कयल समूरनि सिंधियुनि खे बाज़ियाब करायो वञे। आलिमनि जी तारीख़ त ॾाढी पुराणी आहे, पर जेके वाक़िया बि थियनि था अखियुनि में लुड़का आणे था छॾनि। प्रियालो जे जोगीअ पाड़े जे रहवासी जवाबदार नादर अली शेख कारह जो इल्ज़ाम हणी पंहिंजे नौजवान ज़ाल शमशाद धीअ ग़ुलाम मोहम्मद शेख खे घर जे अङण में डोड़ाए डोड़ाए मथे ऐं मुंहं में डंडा हणी क़तल करे छॾियो। वाक़े वक़्तु घर जे औरतुनि ऐं ॿारनि में रड़ियूं पइजी वियूं। लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले थियो। पुलिस छापो हयो, जवाबदार बि गिरफ़्तार थियो ऐं हुन ॾोह जो वॾी दलेरी सां इतराफ़ बि करे वरितो। पर केॾो हलमियो आहे जो कारह जे कुधे इल्ज़ाम हेठि हुन पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ जेकॾहिं हुकूमती सतह ते के क़दम खयां वञनि त यकीनन उन्हनि वाक़िअनि खे रोके सघिजे थो, पर छा कजे, अहिड़ा वाक़िआ रोज़ बरोज़ वधंदा था वञनि।
मोरे मां इहा ख़बर बि अखियुनि अॻियां गुज़री त मोरो भरिसां नीगरी खे मुबियाना तौरु विकिरे बाद परणायो वियो। मोरो भरिसां ॻोठु बहादुर लिगारी में पुलिस 5 क्लास जी शागिर्दियाणी हीर लिगारी जे पीउ मीर लिगारी ऐं 25 सालनि जे घोट अमीन लिगारी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जे छापे दौरान निकाह पढ़ाईंदड़ अब्दुल हकीम चनो फरार थी वियो। कमरदीन थाणे ते सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। जॾहिं त नीगरी जो चवणु हो वालदेन जी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे, बाक़ी पैसनि एवज़ रिश्तो तय थियण बाबति ॼाण नाहे। जॾहिं त इलाइक़े में इहे चोॿोल हुआ त 5 दर्जे जी शागिर्दियाणी खे विकिरो करे नौजवान सां परणायो पियो वियो। हाणे जॾहिं ज़मानो तरक़ी जूं मंज़िलूं तय कंदे कंदे वञी चंड ते पहुतो आहे, तॾहिं कंहिंजे विकिरे जी ॻाल्हि केॾी ॾुखाईंदड़ आहे। ऐं उनखां वधीक ॾुखाईंदड़ ॻाल्हि इहा बि आहे त हाणे मासूम वजूद बि महफ़ूज़ न आहिनि रहिया। पनवाकिल जे ॻोठ हाजी ख़ान चाचड़ मां कुझु ॾींहं अॻु गुम थियल मासूम निगरी जन्नत जो लाश खूह मां हथायो हो। निगरी गुम थी हुई त वारिस ॻोल्हींदा रहिया, पर किथां बि को पतो पइजी न सघियो। वारिस अॼु बि चवनि था वाक़े जी जांच करे जवाबदारनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे त जीअं को बि माण्हू वरी कंहिंखां कंहिंजो ॿार न खसे, कंहिंखां कंहिंजो आईंदो न खसी सघे, छो त ॿार ई त असांजो मुस्तक़बिल आहिनि। ओ ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तौबा ज़ारी ज़ारी ओ तौबा ज़ारी ज़ारी। ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तौबा ज़ारी ज़ारी ओ तौबा ज़ारी 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 तौबा ज़ारी। सोचाई केर पालींदो कोन सोचाई केर पालींदो बचड़नि जी खारी तौबा ज़ारी ज़ारी ओ तौबा ज़ारी ज़ारी। ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तौबा ज़ारी ज़ारी ओ तौबा ज़ारी ज़ारी।
भाव चवे थो दौलत जे ख़ातिर भाव चवे थो भेण आकारी तो बह ज़ारी ज़ारी ओ तो बह ज़ारी ज़ारी ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बह ज़ारी ज़ारी हो तो बह ज़ारी ज़ारी पोढ़िया माखे घर मां कजाई पोढ़िया माखे घर मां कजाई ज़ाल आ प्यारी तो बह ज़ारी ज़ारी ओ तो बह ज़ारी ज़ारी ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बह ज़ारी ज़ारी ओ तो बह ज़ारी ज़ारी अली शाह दुआऊं घुरे थो हो अल्लाह अल्लाह मोहम्मद अली शाह दुआऊं घुरे थो बाहूं ॿधी ऐं सिरड़ो झुकाए बाहूं ॿधी ऐं सिरड़ो झुकाए बाहूं ॿधी ऐं कंध झुकाए गिचीअ में गारी तो बह ज़ारी ज़ारी हो तो बह ज़ारी ज़ारी ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बह ज़ारी ज़ारी हो तो बह ज़ारी ज़ारी ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू ज़ालिम ज़मानो ज़ालिम माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया मतलब जी यारी तो बह ज़ारी ज़ारी हो तो बह ज़ारी 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 हो बह ज़ारी ज़ारी हो बह ज़ारी 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 हो बह ज़ारी 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 हो बह ज़ारी
ऐं हाणे सोच वीचार में शामिलु करियूं था हिकु मज़मून जो उनवान आहे जरगे जे निज़ाम जा मुख़्तलिफ़ रूप। इन मज़मून जो लेखक आहे रऊफ़ निज़ामाणी। पाकिस्तान में जेतोणीकि अदालतनि पारां जरगे जे निज़ाम खे ग़ैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे, पर उहो मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ सूरतनि में मौजूदु आहे। उन जा घणा कारण आहिनि। अदालतनि पारां फ़ैसिलनि में देरि, हज़ारें केस सालनि खां इल्तिवा जो शिकार आहिनि। ॿी ॻाल्हि त आम माण्हू जो उन सॼे निज़ाम सां मानूस न हुअणु ऐं वॾी ॻाल्हि त संसि उन में एतमाद न हुअणु आहे। हिकु अहम ॻाल्हि इहा बि आहे त पाकिस्तान में इक़्तिदार जे ऐवाननि ऐं इदारनि में अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जिन जा उन निज़ाम जे बरक़रार रहण में मुफ़ाद आहिनि। कुझु अरसो अॻु जी ॻाल्हि आहे त जॾहिं पाकिस्तान में जरगे जे कंहिं फ़ैसिले मुतलिक़ क़ौमी असेंबली में सुवालु उथारियो वियो हो त उन ते ऐवान जे हिकु मोज़िज़ रुकन उहो एतिराज़ु कयो हो त जीअं त उहो बलूचनि जी रिवायतनि में शामिलु आहे, इन करे उन निज़ाम खे ख़तमु नथो करे सघिजे। उहा ॻाल्हि रुॻो सरदारनि ऐं वॾनि ज़मींदारनि ताईं महदूद न आहे। विचोले तबिके जो पढ़ियल ॻुढ़ियल सियासी ऐं समाजी तरह बाशऊर हिकु वॾो हिसो अहिड़नि माण्हुनि जो आहे जेके घणनि मुदे ख़ारिज क़बाइली ऐं जागीरदारी रस्मनि जीअं जरगे जे निज़ाम खे बि पंहिंजी सक़ाफ़त जो हिकु ज़रूरी हिसो करे सम्झंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ क़ौमी नोयत जे अहम मामरनि खे हल करण में उन इस्तिलाह ऐं इदारे जो सहारो वठंदा आहिनि। कुझु अरसो अॻु जी ॻाल्हि आहे त सिंध में सिंधी अदबी बोर्ड ऐं सिंधी अदबी संगत मुतालिक़ के इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। उन्हनि इख़्तिलाफ़नि जे नबेरे लाइ कुझु वॾनि अदीबनि ते मुश्तमिल जरगो ठाहियो वियो हो। उहा ॿी ॻाल्हि आहे त उहे इख़्तिलाफ़ पोइ बि मुकमिल तौरु निबिरी न सघिया। जेतोणीकि उन साॻी बाडी खे कामेटी वग़ैरह जो नालो ॾेई सघिजे पियो, पर जरगे जो नालो उन्हनि हमराहनि लाइ एतिरी छिक जो बाइस हो जो उन्हनि उनखे इस्तेमालु करणु मुनासिबु सम्झो। ताज़ो HRCP पारां उन मौज़ू ते हिकु गॾिजाणी में शरीक थियण जो मौक़ो मिलियो। मुख़्तलिफ़ शरीक थींदड़नि उन सिलसिले में मुख़्तलिफ़ ख़्यालनि जो इज़हार कयो। हूअं आम रायो ऐं तासर इहो आहे त राज जा या ॻोठ जा जेके वॾेरा ऐं चङा मुड़ुस हूंदा आहिनि उहे जरगे जी अॻुवाणी कंदा आहिनि। उहो ज़रूरी बि नाहे त उहे वॾा ज़मींदार हुजनि, पर इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ राय न हो। हिकु शरीक थींदड़ जंहिंजो चवणु हो त हू घणे अरसे खां उन मौज़ू ते तहक़ीक़ करे रहियो आहे। देरा जात ऐं ख़ासि तौरु मशहूरु मुख़्तार माई जे केस जे हवाले सां उहो ख़्यालु ॾेखारियो त उन्हनि इलाइक़नि में जेके बलोच कबीला मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बलूचिस्तान मां अची आबाद थिया, जिन खे हू आबादगार चए थो, उन्हनि मक़ामी माण्हुनि जिन खे हू आदिवासी चए थो खे पंहिंजे ज़ाब्ते में रखण लाइ जरगे जे निज़ाम खे इस्तेमालु कयो आहे। उन लाइ वॾा ॾंड विझणु, ज़ोरी संग वठण ऐं औरतुनि खे बेइज़त करणु वग़ैरह जहिड़ा तरीक़ा इस्तेमालु कया वञनि था। मुख़्तार माई जे केस में बि ईअं ई थियो, पर ॾिठो वञे त उहो मामिलो एतिरो सवलो न आहे। बलूचिस्तान ऐं सिंध जे घणनि इलाइक़नि में जिते आबादगार ऐं आदिवासी जी विरासत मौजूदु न आहे, उते बि जरगे जो उहो साॻियो तरीक़ो इस्तेमालु कयो वञे थो। पाकिस्तान जे माण्हुनि ते समाजी ऐं नस्ली हवाले सां तहक़ीक़ कंदड़ सोवियती स्कॉलर यूरी गेनकोस्की जो ख़्यालु आहे त सिंध जेको बलोच कबीलनि जी सिंध में अचण वक़्तु जागीरदारी वारे दौर मां गुज़री रहियो हो, बलूचिस्तान मां बलोच कबीलनि जे वॾे पैमाने ते लड़पलाण जे करे समाजी तौर ते पुठिते क़बाइली दौर में हलियो वियो। उहो निज़ाम सिंध जे घणो करे बलूचिस्तान जी सरहद सां लॻ उतरनि इलाइक़नि में वधीक मज़बूत आहे, जिते क़बाइली निज़ाम मौजूदु आहे। साॻी रीति काछी ऐं कोहिस्तान जे पुठिते पियल इलाइक़नि में पिणु सरदारनि जो आम माण्हू जी ज़िंदगी ते मुकमिल ज़ाब्तो आहे। काछी जे शहर थाणो बुला ख़ान जो कराची में पोरियो कंदड़ हिकु पोरित ॿुधाए थो त सरदार जी हर नंढे वॾी ज़रूरत खे पूरो करण लाइ कबीले जे सभिनी माण्हुनि खे मथनि मुक़ररु कयल हिकु ख़ासि रक़म ॾियणी पवंदी आहे। पोइ हू कीअं उहा अदा करे थो, उहो कबीले जे सरदार ऐं ॿियनि मोतबर माण्हुनि जे मथे जो सूरु न हूंदो आहे। जरगे वसीले फ़ैसिला करणु ॼण सरदार लाइ हिकु पेशो ऐं कमु हूंदो आहे, जंहिंमां संदन गुज़र बसर थींदो आहे। फ़ैसिले में ॾोही धुर ते जेको ॾंड वग़ैरह विधो वेंदो आहे, उनजो रुॻो हिकु मामूली हिसो मुतासिर धुर खे मिलंदो आहे, जॾहिं त बाक़ी फ़ैसिलो कंदड़ सरदार पाण में विरहाए खणंदा आहिनि। हिकु हमराह जो चवणु हो त जॾहिं हुन उन मुतालिक़ काछ जे हिकु सरदार खां पुछो त ईअं छो आहे
त संस चवणु हो त संदन सॼो वक़्तु उन्हनि फ़ैसिलनि करण में गुज़री थो वञे ऐं हू ॿियो को कमु करे नथा सघनि। इन करे संदन लाइ इहो ज़रूरी आहे त उहे ॾंड जो कुझु हिसो पंहिंजनि ज़रूरतनि खे पूरो करण लाइ रखनि। अहिड़ी रीति उन निज़ाम जे बाक़ी रहण में ॼण सरदारनि जो पंहिंजो मुफ़ाद आहे। हिक ॿिए शरीक थींदड़ जो ख़्यालु हो त पठान जे रिवायतनि जंहिंखे पख्तून वाले जो नालो ॾिनो वञे थो में जरगे जो निज़ाम वधीक इंसाफ़ ते ॿधलु आहे। उनमें इहो ज़रूरी न आहे त रुॻो क़बीले जे सरदार ऐं ॿिया मोतबरी जरगे जो हिसो हुजनि ऐं उहो ई फ़ैसिलो कनि, पर आम माण्हुनि जी बि उन में शिरकत हूंदी आहे। अहिड़ी रीति उन जी वधीक जमहूरी नोयत हूंदी आहे, पर उन में साॻिए वक़्तु उहो सुवाल बि आहे त अक्सर करे उहे रिवायतूं जदीद दौर जे तक़ाज़नि सां टकराव में ईंदियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते पढ़ियल ॻुढ़ियल तबिके जो हिकु वॾो हिसो उनखे क़बूल न कंदो आहे। कराची में ख़ासि तौर पठान जे हवाले सां इहो ॾिठो वियो आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जिते ख़ासि तौर पठान जी घणी आबादी आहे उते बि मुख़्तलिफ़ तकरारनि जा फ़ैसिला जरगे वसीले कया वेंदा आहिनि। जेतोणीकि उहो निज़ाम मुल्क जी आबादी जे हिकु वॾे हिसे खे मुतासिर करे थो, पर उन जी अफ़ादियत ऐं नुक़साननि मुतलिक़ मुल्की सतह ते को इतफ़ाक़ राय मौजूदु न आहे। इहो ज़रूरी आहे त मुख़्तलिफ़ फ़ॉर्मन वग़ैरह में इन ते बहस ऐं ॻाल्हि ॿोल कई वञे त जीअं न रुॻो उन बाबति माण्हुनि खे ॼाण ॾेई सघिजे, पर पॉलिसी साज़ इदारनि खे उन मुतलिक़ का पॉलिसी जोड़ण ऐं के क़दम खणण लाइ बि ज़ोर भरे सघिजे। ॿाहिरों पिया माण्हू जे उनवान सां ख़ूबसूरत मज़मून नौजवान लेखक लेखराज मेघवाड़ लिखे थो, इंसान फितरत जे शाहकार तख़लीक़ जो हिकु नमूनो आहे। इंसान हिन काइनात में वाहिद अहिड़ो वजूद आहे जेको सोचे थो, लोचे थो, बुरे भले जी परख परऊड़ रखे थो। आदत, गुण, लक्षण, ख़सलत, सीरत, चङाई मिज़ाज में मुनफ़रद आहे। इंसान सभिनी मख़लूक़नि में महान आहे, पर संस महानता तॾहिं ज़हूर पज़ीर थिए थी जॾहिं उन जे अंदरि अहसासनि जा ओलड़ा ऐं ॿियनि जा ॾुख, दर्द, पीड़ाऊं ऐं तकलीफ़ूं पंहिंजे हीअं में दुखने महसूसु करे थो। ॿियनि जी ज़हमत खे पंहिंजो इज़ाउ सम्झे थो। अक्सरियत लोक जे असां वटि जानवरनि मिसल उन जे करे आहे जो हू नफ़्स जे पुराव करण में रुधल आहिनि। उन जे करे ई हूअ ॿियनि जो अहसासु कोन था कनि। असांजो मुआशिरो एॾो त बेहस ऐं ज़ालिम बणिजी वियो आहे जो करप्ट माण्हुनि खे बि सोना ताज पारायो छॾे। करप्ट माफ़िया जो एॾो वॾो राज आहे जो उन ते लिखिजे त के किताब लिखिजी सघनि था ऐं काफ़ी अहिड़ा दास्तान मौजूदु आहिनि। असांजी ज़िंदगी जीअं त तसलसल आहे मुख़्तलिफ़ मरहलनि मंझां गुज़रण ऐं तजुर्बनि मंझां पार पवण जी। उन करे हर इंसान जी ज़िंदगी जा अनोखा ऐं मुनफ़रद पंहिंजा रंग ढंग ऐं मिसाल हूंदा आहिनि। जॾहिं त हर माण्हू जी का किरत मुसलसल हूंदी त उहा किथे न किथे ज़ाहिर थी पवंदी आहे। केतिरा ई माण्हू गॾु वेहण खाइण पीअण वारा अंदर में ॿिनि जे लाइ नाग पालियो घुमंदा रहनि था, सिर्फ़ु उन इंतज़ार में हूंदा आहिनि त किथे मौक़ो मिले त ॾंग हणूं। इंसान जी ज़ुबान में ज़हर जी ॻोथरी आहे। जॾहिं उहा ॾंगण लॻे थी त उहो उन्हनि जे लफ़्ज़नि में निमाया थी टिमण लॻे थी। जीअं कंहिं ॻोथरी खे सुराख़ थिए ऐं उन मंझां का शइ वहण लॻे। माण्हू जी ज़ाहिरी शक्ल शबीह सुहिणो हुजण मां इहा मुराद न आहे त को हूअ अंदर जो बि एतिरो ई उजरो हुजे। अक्सर मूं हिन वक़्त ताईं जेको ॾिठो, पसियो ऐं पढ़ियो आहे उहो इहो त सचा ऐं सुठा इंसान जेके ॿियनि जे लाइ बुरो नथा सोचनि, सच ॻाल्हाईंदा आहिनि ऐं बुरनि माण्हुनि खे बुरो चवनि था, उनखे तकलीफ़ूं बि मिलंदियूं रहंदियूं आहिनि। कूड़ जल्दी में कामयाबी माणे वठे थो। माण्हू जो ॿाहिरियों पियो हुजणु संस लाइ नुक़सान त आहे ई आहे, पर उहो ॿियनि इंसाननि खे पंहिंजे अंदरि भरियल उन मादे मच्छर वांगुरु जीअण नथो ॾिए जंहिंजे अंदरि ज़हर भरियल प्लाज़्मोडियम हूंदो आहे। ख़ैर, मलेरिया जो वरी बि इलाजु थी थो वञे, पर अहिड़नि ॿाहिरों जे ॾंगण जो इलाजु त हिन जदीद दौर में बि मुमकिन नाहे थी सघियो। इंसान अज़ल खां वठी पंहिंजे नस्ल जो ई दुश्मन रहियो आहे। उहो फितरी अमल त न चइजे, पर ख़ानदान मंझां जेके जीवड़ा असां में मुंतक़िल थियनि था उहे ई अहिड़ा कुधा कम इंसान खे कराइनि था। इंसान जी ज़िंदगी तमामु थोरी ऐं मुख़्तसर आहे। ख़बर न आहे माण्हू एतिरो ज़हर कीअं उगाछनि था ऐं ॿिनि खे ॾगनि था। हीअ ज़िंदगी त गुलज़ार आहे जंहिंखे सिर्फ़ु प्यार मोहबत सां रंगीन बणाइजे। मोहबतूं विरहाइजनि ऐं समाइजनि,
ॿाहिरो पियो माण्हू इन समाज ऐं इंसान ज़ात जो अज़ली दुश्मन आहे। उनजो किथे बि हुजणु इंसान ज़ात जे लाइ सिर्फ़ु नुक़सान जो सबबु ई बणिजी सघे थो। संदन किरदार कंहिंखां लिकियलु न हूंदो आहे, पर पंहिंजो पाण खे माण्हुनि जे अॻियां मोतबर महान ज़ाहिर करण जी कोशिशि कंदा आहिनि। जेके सुठा ऐं नेक हुजनि, मतिलबु त जीअं माण्हू हूंदो अहिड़ी ॻाल्हि कंदा। संदन किरदार ऐं ज़ुबान में ॾींहुं राति जो फ़र्क़ु हूंदो आहे। कंदा हिकिड़ो ऐं चवंदा ॿियो आहिनि। सिंध जी आवाम हमेशह अहिड़नि ॿाहिरूपियनि माण्हुनि जी सुञाणप न करे सघी आहे। तॾहिं वक़्त ब वक़्तु सिंध जे वसीलनि ते धाड़ा लॻंदा रहिया आहिनि। सच ऐं कूड़ पंहिंजी असली सूरत या हालत में तमामु घटि नज़र अचनि था। उनजा बेअंदाज़ रूप ऐं ॿहरूप हूंदा आहिनि। अक्सर हिकु ख़्वार ऐं ख़राबु कूड़ी ॻाल्हि जी जाइ ॿी उनजे बरक्स कूड़ी ॻाल्हि वठे थी, ऐं उहा सोरहं सिंगार कयो देवियुनि ऐं देवताउनि जीअं पूॼी वञे थी। उनजे बरक्स सच जी शक्ल अहिड़ी डिॼारींदड़ ठाही वेंदी आहे जो उन्हनि जे वेझो वेंदे बि माण्हू खे डप लॻंदो आहे। कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। मुझो सजदो उन यखया, मुझो सजदो उन यखया, मुझो सजदो उन यखया, जेको इंसान जे पासे कोआ रहमान कोआ भगवान जे पासे, कोआ रहमान जे पासे, कोआ भगवान जे पासे। बन के बुधाए छद त मुखे खौफ कोने को, हथी बन के बुधाए छद त मुखे खौफ कोने को, हथी बन के बुधाए छद त मुखे खौफ कोने को, हथी बन के बुधाए छद त मुखे खौफ कोने को। मुझी हालत न हुरन सा, मुझी हालत न हुरन सा, मुझी हालत न हुरन सा, नकी गिल मान जे पासे को भगवान के पासे। अवां जो आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, अवां जो आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, अवां जो आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, अवां जो आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो। अल्लाह तकाज़ों की बात करते हो, तुम हया और शरीयत के तकाज़ों की बात करते हो। हमने नंगे जिस्मों को मलबूस हया देखा है, अरे हमने देखे हैं अहरामों में छुपे हजारों इबलीस, अरे हमने मैं खाने में कई बार खुदा देखा है। सदे असांजो रूह रोए थो, असांजो आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो। अल्लाह ओ मुसलमान अल्लाह दा सोहरा, मुसलमान अल्लाह दा सोहरा ते हिंदू अल्लाह दा साला, मुसलमान अल्लाह दा सोहरा ते हिंदू अल्लाह दा साला। आखे भुले शाह इना दूना दा है मुँह काला। अवाजू आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, अवाजू आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, अवाजू आदतूं ॾिसंदे असांजो
मिट्टीअ जो मान वॾो आहे हो तूं बि मिट्टी मां बि मिट्टी मिट्टीअ जो मान वॾो आहे ओ ॿियो कुझु छा आहे यार मज़हब खां इंसान वॾो आहे अमां तूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो अमां तूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए अल्लाह किसी को नहीं मारता राम नहीं है पापी राम अरे कभी किसी को नहीं मारता राम नहीं है पापी राम अरे लोग मर जाते हैं आपस में कर कर खोटे काम अमां तूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो अमां तूं आदतूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो इहो मज़हब जे तुंहिंजो आहे इहो मज़हब जे तुंहिंजो आहे इहो मज़हब जे तुंहिंजो आहे माया शैतान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे असांजे दीन ईमान जो दस्तूर पंहिंजो आहे 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 न हूंदो ॿिए कॾहिं हाफ़िज़ न हूंदो ॿिए कॾहिं हाफ़िज़ न हूंदो ॿिए कॾहिं हाफ़िज़ बुरे पैमान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे मुंहिंजो सजदो उन यखे आ मुंहिंजो सजदो उन यखे आ मुंहिंजो सजदो उन यखे आ जेको इंसान जे पासे को भगवान जे पासे को रहमान जे पासे को भगवान जे पासे ऐं हाणे सोच वीचार में सोचनि जी सुराण लफ़्ज़नि जा गुलाब ऐं ख़ूबसूरत शाइरी सिलसिलो हिकु शाइर में अॼु असांजे शाइर जी शाइरी पेश करे रहिया आहियूं उहो नामियारो इनकलाबी शाइर आहे इब्राहिम मुंशी पंहिंजे नज़म में लिखे थो त नवस्कार वजड़ियनि न थदकार थर में उञाए लखियूं वास वंदियूं अपर में लॻे लुक कया सुक मरण माल माण्हू वेढ़ी चन ते वेला न को गाह दाणू न पाणी पुसाणू न को तिन खे नाणू वते हर को वांगी विगाणू ॾुकारियल ॾुखनि में ॾिसी ॾेह ॾाॾाणू खॼा पसियो आहे खाहड़ ई खाणू उथनि था दाड़े उॿारा अंदर में नवस्कार वॼड़ियनि न थदकार थर में न भूं भूं बोणीदन न भुणको भलेरो न फोगन फुलहारूं न कंहिं फर्ज फेरो न चेहा न चालूं न छेरण जो छेरो भिटूं भांग भुलिजी कयो कहन भेरो अंदर हर कहीं जो उञो उञेरो पलर किथ न पिसजे को पाणी जो पेरो ॾुकी ॾेल ॾुख खां थो ॾोथियनि ॾुकर में नवस्कार वजड़ियनि न थदकार थर में न का बूंद बरसी न बर में बहारी वसी वांगियन जे वतन में पे वारी जियापे जो तिन ते थियो जरन जारी तबाह तों समेत थिया हरण हरई हारी थिया चट चुरण खां चुपाया चुधारी न लेखो लिखण जो ज़बू हाल ज़ारी अचन रुञ निपट जा निज़ारा नज़र में नवस्कार वजड़ियनि न थदकार थर में पिसी धूड़ धरती दुबण धण धणोली न छोराड़ छर ते टहकण सां टोली न गुरगालूं गस्ते न कंहिं गोल गोली न कित कई कचहरी वेही वही विचोली न हुंगर हमरचे जी ॿोली कंहिं ॿोली सुका मुंहुं संदन कंहिं खुली खिल न खोली वठी री वीचारा वेढ़ीचा वयर में नवस्कार वजड़ियनि न थदकार थर में खुटी वियूं खूहियूं न छेकार छेलनि सड़न सेट पिया न सिंगार सरतिन
असर ॾियो थन पंथ पाणी या मेलनि भरे हेड़ हरक वॾनि कनि वसीलनि सॼो घर सॼो ॾींहुं घिड़े पाणी घारनि सुकल साओ सुकबुड़ मां साझाण सारनि जीअण ही पिसे जल जाॻिया जिगर में नमस्कार वॼणनि न थदकार थर में ही जहिड़ा जनाज़ा गूंगा कनि न गुणमुण न कंहिं चप चोरे कंहिं चंवरनि में चुण चुण न साॾो हन ते का सुणिजे थी सुण सुण न की भर बेटनि जी का भाग्यनि जी भुण भुण निहारनि खणियो नेण खिवणनि लाइ खुण खुण खाटो बा खुटी विया अंदरि तिन जी उण तुण मरण मोर मादा कारूंझर जे कर में नमस्कार वॼणनि न थदकार थर में छिनी हक़ वरता ॾेई राणनि जिते रत करे राज पोरे ताईं हारू हुकूमत हज़ारे तिननि मेल पोठा जे बरपट बनाए छॾिया बाग जन्नती जन्नत मिले हितन मुंशी थे मारन खे महिनत पूरी रत चुसींदड़ लगूरन ते लानत जीअण जिन जहन्नम कयो साॻियुनि जे सिर में नमस्कार वॼणनि न थदकार थर में उञाए लखियूं आस वंतियूं अबर में। ही नज़म 1974 धारे लिखियो वियो हो जॾहिं ॾुकार आयो हो ऐं सभिनी रिसालनि ऐं अख़बारनि लिखियो हो तॾहिं मुंशी सेंट्रल जेल कराची में क़ैद हो हुतां ई लिखियो आई। पंहिंजे हिकु ॿिए नज़म में मुंशी लिखे थो मां गद्दार आहियां चेम सच सूरी सज़ावार आहियां मां पोहरियत पवारनि खे पचंदे ॾिसां थो मां मारुनि मथे मच मचंदे ॾिसां थो बघाड़नि खां तिन खे न बचंदे ॾिसां थो नशे में निगहबान नचंदे ॾिसां थो जलां थो पचां थो तॾहिं कुझु लिखां थो करे मां चुको पाण इक़रार आहियां मां गद्दार आहियां जॾहिं अंग उघाड़ा अबाणा ॾिसां थो वतन मंझि वांगी विगाणा ॾिसां थो ॾुखनि में डरियल ॾाॾाणा ॾिसां थो सॼी सिंध जा संद साणा ॾिसां थो मां लऊं लऊं लुछां थो तॾहिं कुझु लिखां थो हक़ीक़त में फाही जो हक़दार आहियां मां गद्दार आहियां मां मोरनि ऐं मलूकनि खे मरंदे ॾिसां थो मां किंकनि ऐं कांगनि खे कुॾंदे ॾिसां थो मां धारियुनि खां धरती खे धुॾंदे ॾिसां थो मां ॿेड़ी खां मंझि ॿार ॿुॾंदे ॾिसां थो सड़ां थो कढ़ां थो तॾहिं कुझु लिखां थो मां पंहिंजे ॼण ॼाण जो ॼार आहियां मां गद्दार आहियां मां जहिड़े जवानियूं की जलंदे ॾिसां थो मां रज़ाक जो रूह रड़ंदे ॾिसां थो मां कूदर कुल्हा कंहिं जा कढ़ंदे ॾिसां थो सॼी सिंध सूरनि में सड़ंदे ॾिसां थो ॿरां थो मरां थो तॾहिं कुझु लिखां थो गुनहगार आहियां गिरफ़्तार आहियां मां गद्दार आहियां कटे को शराबनि शबाबनि में रातियूं सॼी राति बुख में क झातियूं थे पातियूं ॾिसी कहां मड़ जूं सुकल ठूठ छातियूं ॿरां ॿारड़नि जूं ॿुधी ॿोलियूं ॿातियूं झुरां थो जीअं थो तॾहिं कुझु लिखां थो मां पंहिंजनि पवारनि जो प्रचार आहियां मां गद्दार आहियां मां हाकिम जी हित हेरी फेरी ॾिसां थो वतन मंझि वांगियुनि जा वेरी ॾिसां थो मां अखसाम राजनि जी मेरी ॾिसां थो मां बाज़नि जे घेरनि में ॻेरी ॾिसां थो मचनि में मचां थो तॾहिं कुझु लिखां थो मां मुंशी मरण लाइ तयारु आहियां मां गद्दार आहियां तूं काल बि हुए अरगूननि सां तुरखाननि सां गद्दारनि सां मूं काल बि सूरी सिंगारी हुई होशू हिमूं पारनि सां तो हासिल हुआ अलकाब कया के काल बि भाड़िया भाड़े ते तूं काल बि तिन सां कटे हुए जे धाया आया धाड़े ते मूं काल बि साथ ॾिनो हो सोचे सिंधू जे त सचारण सां तूं काल बि हुए अरगूननि सां तुरखाननि सां गद्दारनि सां तूं काल बि ॻाढ़ा लाल असांजा कुंदर के कुहाया हा तूं काल बि जीजल जात जिगर के टांडनि ते टहकाया हा मूं काल बि तोसां झेड़ियो नेज़नि सां तलवारनि सां तूं रोगी रूप वठी हितां आई काल बि काज़ी काज़न जो ऐं बाबू नाऊं मल चनेस जाम फिरोज़ त पारनि जो मूं काल बि रूपा दुबी म्याणी झेड़ियो गॾु जूं झारण सां तो अॼु बि तोखे चोरनि सां गॾु चौकी ते चौबंद ॾिसां ऐं जीजल जे जलादनि सां तो हाज़र तो हर हंधि ॾिसां ऐं अॼु बि मुंहिंजी जंग जारी गद्दारनि तो पारनि सां तूं अॼु बि क़ौमी गैरत खे पियो आम हिते नीलाम करी ऐं जीजल जी झोली में टांडा अॼु बि पियो तूं जाम भरी मूं काल विड़ियो हो गोरनि सां ऐं अॼु विढ़ां पियो कारनि सां
अॼु बि ॾोथियुनि डंप ॾियण में तुंहिंजो रहज़न साॻियो रंग, मुंशी वक़्तु वसूली वठंदो पवंदा वेरनि वाझनि वंग। मां अॼु बि आज़ादी ले ॿेड़ियूं पाए बीठसि यारनि सां, तूं काल बि हुए अरगूननि सां, तुरखाननि सां, गद्दारनि सां, मूं काल बि सूरी सिंगारी हुई होशो हिमो पारनि सां। हिकु मुंद चरी आहे, ॿीजा रात ठरी आहे। हिकु मुंद चरी आहे, ॿीजा रात ठरी आहे। अहिड़े में अचण तुंहिंजो भागनि जी भरी आहे। हिकु मुंद चरी आहे, ॿीजा रात ठरी आहे। ॾिस कहिड़ो ॾखण घुलियो थिया मां कफुरा मोती। ॾिस कहिड़ो ॾखण घुलियो थिया मां कफुरा मोती। ऐं वेस वणनि ढकियो पन पंहिंजा करे पोती। ऐं वेस वणनि ढकियो पन पंहिंजा करे पोती। वरिया तो वराइण लइ, वरिया तो वराइण लइ वाहूं दी वरी आहे। वरिया तो वराइण लइ वाहूं दी वरी आहे। अहिड़े में अचण तुंहिंजो भागनि जी भरी आहे। हिकु मुंद चरी आहे, ॿीजा रात ठरी आहे। ॾिस संग हुसारियनि जा कीअं कंधन मायनि था। ॾिस संग हुसारियनि जा कीअं कंधन मायनि था। ऐं हीर हिलोरनि ते छा साज़ सुणायनि था। ऐं हीर हिलोरनि ते छा साज़ सुणायनि था। ॼण सुहिणीअ सिंधुअ मां, ॼण सुहिणीअ सिंधुअ मां आई तार तरी आहे। अहिड़े में अचण तुंहिंजो भागनि जी भरी आहे। हिकु मुंद चरी आहे, ॿीजा रात ठरी आहे। माया न मदी मूं वटि मारियूं न के महला तूं। माया न मदी मूं वटि मारियूं न के महला तूं। साओ वेस ढकियो धरती वठियूं थर बर बरसातियूं। साओ वेस ढकियो धरती वठियूं थर बर बरसातियूं। अॾी तोल असां प्यारा, अॾी तोल असां प्यारा पखड़े जी डरी आहे। अॾी तोल असां प्यारा पखड़े जी डरी आहे। अहिड़े में अचण तुंहिंजो भागनि जी भरी आहे। हिकु मुंद चरी आहे, ॿीजा रात ठरी आहे। छायो छमर छायो रुत आई बसंतिया। छायो छमर छायो रुत आई बसंतिया।
जुट जो रथिया जो भन हर मन में मस्तिया जुट जो रथिया जो भन हर मन में मस्तिया हर कहीं साहित्य मुंशी हर कहीं साहित्य मुंशी पंहिंजी हूर परी आहे एहरे में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था उन्हनि दोस्तनि जो मवाद जिन असांॾे वॾी महिनत सां मवाद मोकिलियो। थरपारकर जे पटण मां संतराश सहराई असांॾे मोकिलियूं नामियारे लेखक अब्दुल वाहिद आरिसर जूं ख़ूबसूरत सिटूं। अदबी आहे जंहिंजे वसीले असांखे पतो पवे थो त मुख़्तलिफ़ ज़माननि में इंसानी सोच लाड़ा रुझान ख़्याल ऐं अनुमान छा रहिया आहिनि। उहो आऊं इन करे चई रहियो आहियां त इंसानी ज़हन जो तख़लीक़ी अमल माहौल मुआशिरे ऐं समाज में पैदा थींदड़ हालतुनि में उभरी ईंदड़ वाक़िअनि जो ई पड़ाॾो आहे। ज़हन जो तख़लीक़ी अमल सिर्फ़ु शीशो या आईनो आहे जंहिंमें मुआशरती हालतुनि जो अक्स ज़ाहिर थींदो रहे थो। उन करे अदब खे ज़िंदगी खां ख़ारिज सम्झंदड़ माण्हुनि वटि इंसानी ज़िंदगी जो मफ़हूम इंतिहाई महदूद ॾिसण में अचे थो ऐं जेका ॿी ॻाल्हि ज़ाहिर थिए थी सा आहे ख़्याल परस्ती, जंहिंजो मतिलबु हीअ आहे त इंसानी ज़हन बजाए ख़ुदि क़ादिर मुतलिक़ ऐं ख़ालिक़ मुतलिक़ आहे जेको कन ऐं अखियूं बंदि करे तख़लीक़ कंदो रहे थो, जंहिंमें समाज जे तख़लीक़ी अमल जो को बि असर ऐं दख़ल न आहे। इहा ॻाल्हि इंतिहाई मुद्दे ख़ारिज आहे। मखदूम मोहम्मद ज़मा तालबल मौला जी ख़ूबसूरत शाइरी असांजे चूंड करे मोकिली बाखुड़े मोरी जे पटन मां वकार अहमद। ॿुधो था हम नशीनो मां ग़मनि में ख़ुदि कफ़ील आहियां ग़मनि में ख़ुदि कफ़ील आहियां मोहबत जो दलील आहियां। उहो एज़ाज़ मुंहिंजे कान काफ़ी आह ए यारो तमामु महबूब पंहिंजे वटि जमीलनि खां जमील आहियां। डिॼां थो आतिशे हिजरो मोहबत खान हरगिज़ मां यकीन करियो त हिन पंहिंजे ज़माने जो ख़लील आहियां। संदम इश्को मोहबत जी कहाणी खे न ॿुध हरगिज़ पुछी छा थो फ़क़ीह शहर मां किसो तवील आहियां। ॿुध मज पीर मैखाना खां मैखाने में ही दावा थियो ए मैकशो मदहोश अहले सबील आहियां। मता तूं मूंखे सम्झी बेवकूफ़ मौलवी साहिब तगाफ़ल आरफ़ाना में अकील आहियां। हक़ीक़त ते नज़र आहे तरीक़त ते अमल आहे मबादा वाइज़ो सम्झो त महू कालो कील आहियां। जलील क़दर तो वटि तालबल मौला हक़ीर आहे मगर जानी ज़माने में यकीनन बेअदील आहियां। आसम नाथन शाह जी ख़ूबसूरत शाइरी असांजे मोकिली फ़ुकरा ग़ुलाम हुसैन। पल अध पल जो वेलो आहीं सम्झ घड़ी जो मेलो आहीं। ओचो ॾिसजा चंड गगन में तारन री अकेलो आहीं। सूंहं खणी केॾी बि हुजे पर प्यार बिना पथरीलो आहीं। तोखे कीअं खणे को कच्छ ते तूं त घड़ो ई फेलो आहीं। ॻाल्हियुनि मां ते थो भासे कोड़ो ॼण त करेलो आहीं। वासींगन ते वेसह तुंहिंजो केॾो यार गहेलो आहीं। आसिम कुझु उदास थो ॾिसी माण्हू हूं अरबेलो आहीं। निसार बज़मी जी ख़ूबसूरत शाइरी असांजे चूंड करे मोकिली मिसकीन मीरल। सारे जहान जा ग़म जंहिंजे पुठियां लॻनि था मुश्किल जा मींहं जंहिंजे सिर ते वसनि था जंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा हर हर लड़ी अचनि था जंहिंखे ॾिसी सितारा बुसाट जी वञनि था। हा मां उहो ई आहियां जंहिंजे सदाकतनि खे सभु को ख़ता थो सम्झे जंहिंजे हक़ीक़तनि खे हिकिड़ो ख़ुदा थो सम्झे। हर आशना खे जेको न आशना थो सम्झे जो पाण खे सदाईं बेदस्त पा थो सम्झे। हा मां उहो ई आहियां जंहिंजे ख़ुशियुनि में वेढ़ियल ग़म जा ग़ुबार आहिनि दाख़िल थिया जंहिंजे
दिल में अरमान हज़ार आहिनि जंहिंखे छॾे समूरा थिया यार धार आहिनि जंहिंजी अखियुनि में जारी हर वक़्तु नार आहिनि हा मां उहो ई आहियां हा मां उहो ई आहियां शाइर चवनि था जंहिंखे जो शाइर थो बणाए आए वे खे पंहिंजा जो सूर थो सुणाए पलकनि ते नसूअनि पलकनि ते आंसूअनि जी महफ़िल थो जो सजाए मोती थो माण किन जा जो मुफ़्त में लुटाए हा मां उहो ई आहियां हा मां उहो ई आहियां जंहिंखे सॾनि त बज़मी जो बज़म थो सजाए जो काग़ज़नि ते मस जा वाहड़ पियो वहाए उल्फत जी राह में जो पंहिंजा कदम वधाए जो पाण वटि न बाक़ी का चीज़ थो बचाए हा मां उहो ई आहियां हा मां उहो ई आहियां साहिल सिकंदर असांखे मोकिली ताज बलोच जी ख़ूबसूरत शाइरी हर क़दम ते मुसीबतनि जा पहाड़ ज़िंदगी हिकु अज़ाब थियो साईं राहतनि वास्ते घणो ई रुलियसि पर मुयसर अज़ाब थियो साईं कंहिंखे हासिल हिते ख़ुशी आहे सभु जे नेणनि में आब थियो साईं कमु हो दिलि दुखी खे ॾे आथत बसि उहो ई सवाबु थियो साईं तूं ऐं मूंखां परे थी हली ही बि हिकु इनकलाब थियो साईं इमदाद हुसैनी जी ख़ूबसूरत शाइरी असांजे मोकिली भिटशा जे पटन मां प्यारे दोस्त अरशद थहीम यार अचणो हो मगर आयो किथे मुंहिंजे रातिनि जो सहर आयो किथे जेसि ताईं न थियो दिलि ते सितम मुंहिंजे नग़मनि में असरु आयो किथे दिलि जे अखियुनि सां ॾिठो जंहिं बि ॾिठो वरना हू कंहिंखे नज़र आयो किथे चाहे रंजूर रहां चाहे ख़ुशि को वठणु मुंहिंजी ख़बर आयो किथे मुंहिंजे रातिनि जी वधी तारीकी हाय हू रश के कमर आयो किथे ज़िंदगी सारी सफ़र में गुज़री मुंहिंजे महबूब जो दर आयो किथे मौत मुंहिंजे जो ॿुधी जग आयो हू बि अचणो हो मगर आयो किथे सुबुह आयो त वियो गुज़री सिघो राति आई त सहर आयो किथे दिलि आशिक़ थी मिले कंहिंखे दिलि आशिक़ थी मिले कंहिंखे हुसन हर कंहिंखे नज़र आयो किथे मुल्क सारे खे हुई चिड़ ॾाठी लेकिन इमदाद नज़र आयो किथे ग़ुलाम अली सोज़ जी शाइरी असांजी चूंड करे मोकिली ख़ादम हुसैन ख़ासि खेली साकी न रहियो जाम नसो मैखानो बुलबुल न रहियो गुल आफ़क़्त वीरानो बाक़ी न रहियो शोख़ अदा मय रूअ को ख़्याम सबक ॾे को वरी रिंदानो आ रात सुहाई ॾे भरे सागर को गम दूर थियन रूह रचे दम भरे को थो केर जिए कान सुभाणे हिदड़े ॾे जल्द अचानक न मचे मैशर को दुनिया में वफ़ा जो न किथे क़दर रहियो हर दम वफ़ादार सितम हित सहियो पर मां त तरीक़ो न ॿियो ॼाणा थो कातिब को ईअं लेख ग़ज़ल खां लिखियो ज़ाहिद थो चवे पाक ना बादही पर रूह बनाए थो घणो ताज़ा ही भरजाम ग़ज़ल ॻाए उथी दिलबर तूं छा ॼाणे गुनाहनि खे दिलि सादा ही
वञा थो राम जा बन जो हिकु लहज़े में भञा थो गुनाहनि जो फर्ज़ अदा को मुकाज़ी गमज़िल बणियो शफ़ा जे कानून कुन माजी मैं जो पिंगणो मैं जो पिंगणो मस्जिद में रवा थो समझा हकीकत में नायला हकीकत में लायला हकीकत में लायला लला तो समझा ओ बिजद खुदा मा सवा कुफर थो समझा ओ समझा गुमहोश थी वञनि सभु गुमहोश थी वञनि सभु को गम रहे न बाकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार गुमहोश थी वञनि सभु अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी सुर्खे जलाए सुर्खी सुर्खे जला सुर्खे जलाए सुर्खी पहली बदुम बाहू साकी अगा सब जे मखमूर करनेगा साकी अगा सब जे मखमूर करनेगा हर हर गजल तू नजरो हर गजल तू नजरो दिल पर दर्द ना की अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार तुम्हां चची वञण सदा साकी ॾाढी प्यास तुझे ॾिसण साकी ॾाढी प्यास अखियूं तारा महफ़िल उदास आहे तुझे ॾिसण साकी ॾाढी प्यास तुझे ॾिसण साकी ॾाढी प्यास ॾेॾे भरे भरे ॾे ॾे ॾेॾे भरे ॾेॾे भरे भरे ॾे आया पिया पिया की अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार गुमहो थी वञनि सभु अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी तुझे अखियुनि में गुम थी तुझे
अखियुनि में गुम थी मैं नौश मस्त थी या तोसां नज़र मिलाए लाहत जी हथ तोसां नज़र मिलाए लाहत जी हथ फ़क़ीरा तुंहिंजे अखियुनि में तुंहिंजे अखियुनि में गुम थी मैं नौश मस्त थी या नज़र मिलाए लाहत जी हथ तोसां नज़र मिलाए लाहत जी तुझे अखियुनि में गुम थी तुझे अखियुनि में गुम थी मैं नौश मस्त थी तोसां नज़र मिलाए लाहत जी हथ तोसां नज़र मिलाए लाहत जी हथ अज तो ॾेवनी छा अज तो ॾेवनी छा महबूब बंदा मुला की अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार तुम हो जती वञनि सघो तुम हो जती वञनि सभु को गम रहे न अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार तोसां नज़र मिलाए लाहत जी हथ तोसां नज़र मिलाए लाहत जी हथ फ़क़ीरा अज तो ॾेवनी छा अज तो ॾेवनी छा महबूब सां मुला की अहिड़ी प्यार साकी अहिड़ी प्यार तुम हो जती वञनि सघो अलीलाल कलंदर ख़ूबसूरत शाइर आजिज़ हुजण जी शाइरी सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻे दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो।
शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।